तूं छा थो सम्झी त बिजार ख़ान सां ग़द्दारी करे तूं बिजार ख़ान जे कार खां बची वेंदे? हाकम साईं, मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे? मूं कहिड़ो तव्हांखे धोखो ॾिनो आहे? शम्स, हमरा जे नक जी पकाई दरिस केॾी मासूमियत सां थो पुछे त हिन कयो छा आहे? ही त ॾिस केॾो मासूम आहे। मूंखे त लॻे ई नथो त हिन कंहिंसां कूड़ ॻाल्हायो हूंदो या कंहिंसां दगा कई हूंदी, हा न? शम्स, ही केस मां तुंहिंजे हवाले थो कयां। ॾिसां थो त तूं कहिड़े तरह हिन खां ज़बान थो कोराई। ॾिस बिजार ख़ान, हिन मां त तव्हांखे सभु कुझु मालूम थी चुको आहे। हाणे हिन वीचारे वटि छा बचियो आहे जो मां पंहिंजो मथो मारे कयां हिन सां? खान बहादुर जे चवण मुताबिक़ खूनी कोट ते रातो के हमले में हिननि जो हिकु नौजवान मार थी वियो आहे। कॾहिं त कोट जा पहरेदार चवनि था त हिननि जो को बि माण्हू मोह न आहे। ॾाॾा, तो एतिरो वक़्तु बिजार ख़ान जो नमक खाधो आहे ऐं निभाई वरी दुश्मन सां वियो। अॼु मालिक सां वफ़ादारी कंदे इहो ॿुधाए त हिन मामले जी हक़ीक़त छा आहे? तोखे चङाई जी का उन्हें मां उम्मीद लगे थी या दिमाग का ही हू जट आहे? सैन केॾी महिल त सफ़ा नंढड़ो ॿार थो लॻे ऐं केॾी महिल त एॾो ज़हीन, कुझु चई नथो सघिजे। हींअर शमीर किथे आहे? ॿाहिरि घटी में ॿारनि सां गॾु रांदि पियो करे। उन्हें जो घणे मां घणो ख्याल रखंदो कर। ऐं ॿुध, जी साईं। खान बहादुर जेकॾहिं दिमाग़ जे हवाले सां तोखां पुछे न, तूं चई छॾींदो करीस त सही थियण जी उनजी का बि उम्मीद कान्हे का। ऐं हा, इहो बि चई छॾिजांइसि त ज़हनी तौर शमीर ख़तम आहे। पर साईं, तूं पर खे छॾ, तूं अकाउंट नंबर मोकिल मोॾे त मां तोखे ख़र्ची मोकिलियां। तव्हांजी वॾी महिरबानी साईं, मां मोकिलियां थो अकाउंट। बाबा साईं, मूंखे पूरी पकाई आहे त लाश उन ई कोट में ई आहे। इहे सभु ॻाल्हियूं सही आहिनि सोचा, पर जॾहिं बिजार ख़ान मल्हार जे कोट में मारजण वारी ॻाल्हि ई तस्लीम करण जे लाइ तयारु न आहे त पोइ हुनजो लाश कीअं हथ कजे? लाश हथ करण जो कहिड़ो तरीक़ो थी सघे थो? ठीकु आहे बाबा साईं, मां सालिया सां ॻाल्हायां थो, तूं ॾाॾे सां ॻाल्हाए त आख़िर मल्हार जो लाश छो रखी वेठा आहिनि, कहिड़ो मसइलो आहे? ऐं बाबा साईं, ॿियो त बिजार ख़ान जी बि सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे त हीअं बिजार ख़ान छो थो करे? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।